साईं हिनन के अल्लाह ताला जो हिकड़ो एड़ो बैतुल्ला घर मिलला ए बादशाह ने हली न वेंदा बादशाह हिनन दे पाण हली वेंदा बादशाह हिनन जी सलामी कंदा आहिनि बादशाह हिनन जी सलामी पेश कंदा आहिनि बैतुल्ला जी हाज़िरी भरींदा हे कावड़ जी पयो जे बैतुल्ला जे करे नास सातन तौबा नऊज़ बिल्लाह हिन दिल में इरादो कयो बैतुल्ला के शहीद कराए छड़िया ऐं जेके मर्द आहिनि उन्हनि खे क़त्ल कराए छड़िया जेके मक्के जूं औरतूं उन खे पंहिंजो गुलाम बनाए छड़िया अञा इहो बुरो इरादो आहिनि अञा सोचो अल्लाह ताला हिन जे मथा अज़ाब नाज़िल कयो उन बादशाह जे कननि मां रत वहण शुरू थी वियो नक मां रत वहण शुरू थी वियो वात मां रत वहण शुरू थी वियो हेठां रत हलण लगी अल्लाह अकबर हकीम त सवे गॾु हा हकीम वॾा वॾा घुराया विया उन्हनि वस करे छॾिया बादशाह जी तकलीफ़ ख़त्म न थी थिए परेशान आ त अलाए छा थी वियो कई ॾियारा गुज़रिया उन अज़ाब में मुब्तला हो हाणे हकीमन खां ॻाल्हि चढ़ी वई आहे पर कंहिं आलिम खे घुरायो मन उन जे हथां करम थी पवे जेके अढाई 300 वॾा आलिम उन मां चूंडे चूंडे जेको वॾो आलिम हो उनखे वठी आया वो सिर्फ आलिम न हो उन सां गॾु प्यारा दोस्त वक्त जो कामिल पाण वली भी हो आलिम भी हो वक्त जो कामिल वली भी हो वठी आया जॾहिं बादशाह वटि आया दादा करण करे सुभान अल्लाह चओ बादशाह चयो मूंखे हीअ तकलीफ़ ओ मुझे प्रिय जा परवानो बादशाह जो बुधायो उन आलिम उन जी नब्ज़ ॾिठी हेॾे न्यारो सभई नब्ज़ ॾिसी करे चवण लॻो ओ बादशाह ये का दुनिया जी बीमारी कोने हे मुझे रब जे तरफा तुझे मथा अज़ाब नाज़िल थियो आ तू को बुरो इरादो कयो आ इन जे करे रब जी ज़ात तुझे मथा डमर जी पई आ तौबा ताइब थी न त इन बीमार बे जो फायदो वठी माशाअल्लाह बैठा हो अल्लाह से हमारे इश्क के सलामत रखे ये आप बिजली वने तवा असांजे दिल वारी बिजली न वने सुभान अल्लाह थोड़ा हथन के मथे करे तो सुभान अल्लाह जाओ अल्लाह अकबर काथे गाल पई हले याद आ ये सच्चे की हथे पले ला दादा अड़ करे सुभान अल्लाह चो या रसूल अल्लाह जय गो चासा या रसूल अल्लाह जय गो चासा ओ जो इस्म आए गद अल्लाह सा या रसूल अल्लाह जय गो चासा बन यार नबी दे यारा बन यार नबी दे यारा इश्क हो वही चल मत छाजे करे तो जनरेटर बंद थे हाने लाउड बंद न थे हां दादा अड़ करे सुभान अल्लाह तो ओ मुझे प्रिय जा परवानो उन आलिम दीन दिसी करे फरमायो ओ बादशाह तो बुरो इरादो कयो हे रब जो अज़ाब तुझे मथा नाज़िल थियो जे कने
इन रब जे दरबार में तौबा ताइब न थे त इन बीमारी में तड़पी तड़पी मरी वेने तोखे शफा कोन मिलंदी। बस रब जे दरबार में तौबा ताइब थियो, रब जी दरबार में माफी वठण लॻो। अञा रब जी दरबार में अर्ज़ कंदो वियो मुंहिंजा मौला जेको मां ग़लत इरादो कयो बैतुल्लाह खे शहीद करण जो, मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दरबार में माफ़ी जो तलबगार आहियां। अञा रब जे दरबार में अर्ज़ कंदो वियो त तबियत बि ठीक थींदी वई। पंहिंजे वज़ीरनि खे चई हाणे महिरबानी कयो मूंखे बैतुल्लाह शरीफ जे दीदार जे लाइ वठी हलो त मां बैतुल्लाह शरीफ जो दीदार त कयां जीअं जो बैतुल्लाह शरीफ वटि पहुचंदो